मुल्क के ॿियनि शहरनि जीअं संजय केतिरनि शहरनि में 14 अगस्त जो ॾियारो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। आदलपुर मां माजिद कलवट टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। माजिद कलवट, छा सूरत हाल आहे? कीअं मल्हाए पियो वञे 14 अगस्त जो ॾियारो अॼु? जी बिल्कुलु, आदमपुर ऐं जेके बरपास वारा इलाइक़ा आहिनि अॼु जेको 14 अगस्त जो ॾियारो आहे वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो थो वञे। जॾहिं त आदमपुर जे मुख़्तलिफ़ स्कूल में जेको आहे अॼु जे ॾियारे वग़ैरह सां तक़रीबात पूर्ण मुनक़द कई वई। जॾहिं त आदमपुर जे मुख़्तलिफ़ सरकारी मादरसनि आदमपुर थाणो टाउन कमेटी आदमपुर हाई स्कूल, आदमपुर मेन प्राइमरी स्कूल, प्राइवेट स्कूल आदमपुर में मुख़्तलिफ़ स्कूल आहिनि हुन ते बि झंडो फरकाए मुल्क जी सलामती लाइ पूरो कयो वियो। जॾहिं त आदमपुर जे मुख़्तलिफ़ मुश्किल स्कूलनि में जंहिंमें आदमपुर स्कूल द सुप्रीम मॉडल स्कूल, जॾहिं त दिल्ली नेशनल मॉडल हाई स्कूल आदमपुर में तक़रीबात मुनक़द कई वई, जंहिंमें आदमपुर में 14 अगस्त जे ॾियारे सां तक़रीबात में मुख़्तलिफ़ शागिर्दनि पाण खे तक़रीबूं पेश कयूं वयूं। जॾहिं त कामयाबी माण्हुनि शागिर्दनि इनामात पोइ मिलिया विया। जी माजिद कलवट, तव्हांजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।